हाँ ये कुब्बा थांदा और मनखती हैं। अच्छा शाह यादगिरी आगे चाहते हैं। हाँ सर कमी गिर रस्ते ये पुल कच्चा राबड़ी बस्तियां कच्चो है। सीमेंट है ने। हाँ और ये लीक ठाती है ना। ये 6 नाम ने मशहूर हैं ये मुकाम। ये तिलाशा तिलाशा। हाँ दरगाह तिलाशा। दरगाह तिलाशा था जिलो माना जिलो सांगड़। जिलो सांगड़। हाँ ये मशाख तो हज सुलेमान मज़ार सका। हाँ कुल नहीं पड़ेगा हमारे कुल पढ़ना तैयारी मेरी यहाँ। हाँ सही है। नहीं मशे अल्लाह कबूल फरमाने थे। अल्लाह कबूल फरमाए बिल्कुल। ठा दी ना। हाँ मेरे का पेशी दौरा ये 6 ठा दिए था चौला मोहम्मद ये 6 ठा दिए था। ये सही बेअंतर पूरी है ना। अच्छा दोस्तों मशार अंदर ही मंदिर देखा लगा नहीं अंदर गिनती थी पूरी है ना। ये नहीं अंदर कब्रिस्तान मिट्टी का कब्रिस्तान कच्चे कुछ लोग। अच्छा ये कबूतर सही बेअंतर बे अंदर अच्छा ये मैंने शायद दूर रख चाहता हन चाचा मैं याद गिरो आगा पर मैं अब्बा डाडा दे गया। अच्छा याद गिरो मैंने शायद उम्र बाद है मैं उम्र 70-75 साल था। मना शायद गुरु माना सरी था फेशा अवेशी मना तकरीबन अंग्रेज वक्त आ गया था। बीगा सगा अंग्रेज समझ अंग्रेज वक्त नहीं। हाँ अंग्रेज दौर में सही सही इसी रंग शुरुआती माख्तगा बाजार 13 चाना इसी रंग हम गाद हैं नी करता है जो नोखे बगा को बना रहे हैं नोखे मरम्मत भी समझो। हाँ ये हाँ ये मना मुकाम अच्छी जा हंत जा ये मुकाम है ये कोयला का मुकाम है। हाँ ईश्वरेंद्र पुरानो मुकाम। अच्छा अभी हाल ना कसने के तासन है या ता बादशाह है या कई मुकाम सही मेरे का कसन हो पर ये अंग्रेजों ने टेम दे आना शायद तक गई है। सही और ये जिला सांगड़ है ये टुकड़ा इसी कना दरगाह तिलाशा सही साईं को बहु आगे बाग अंदर किंद का ना। हाँ विला तनदर हमको विला तनदर हम साईं को हम है भाई एक को बात तकरीबन 9 वाले बाद है ना। ये घटा तो बास गणपत बास पर नीम से नो नजर जाबेगा ची ड्रेस दे। अच्छा इसी गवर्नमेंट नौकरी कर इसी अंतर कबर में गवर्नमेंट कार खनी ये गवर्नमेंट कार की नौकरी से नहीं। अच्छा चाहन गए समझे ना। सही हाँ यार वाकई मुकाम है इधर सही हाँ नोखे मरम्मत मना करे इसी सालों साल कर तो मेला दमारा जबरदस्त मेला भी गनी माल निवास भी गनी बुजानी भला भला कुछ पे का घोड़ा पे का मल भी गनी हर साल। सही ये कब्र से नाम लिखी दी नाम नेस्त शाना नाम नेस्त रसा यादगिरो ने। हाँ यादगिरो ने इसे यादगिरो कसने दी सही कि कई कब्र दोस्तों ये ॾिसो था तव्हां कब्रिस्तान ते नाला ना आहिनि लिखियल यानी हे अंग्रेज़ जे दौर खां बि पहिरियां हे मज़ार हे कुब्बा ठहियल आहिनि हे कब्रिस्तान आहिनि ख़बर न आहे त कंहिंजा क़बर आहिनि कीअं थिया कीअं न थिया कहिड़े बादशाही में थिया कोई ख़बर नथो पए। अॼु मां आयो आहियां हेॾे सांगड़ दोस्तनि वटि मरीन मुंहिंजा यार दोस्त हिते घुमण आयासीं तिलाशाह दरगाह जो नालो आहे ज़िले सांगड़ में मौजूदु आहे। उते असांजो दोस्त पहिरीं पहिरियों दोस्त दफ़न थियल आहे हाजी सुलेमान मरी जेको पूरे सिंध छा पर पूरे पाकिस्तान में मशहूरु शाइर बि हुयो। सो हे ॾिसो था दरगाह तिलाशाह ज़िले सांगड़ में आहे तक़रीबन अहिड़ा जेके कुब्बा तक़रीबन 9 आहिनि ऐं काफ़ी जेके न ठहियल बि आहिनि ठहियल न आहिनि। हाणे नओं तामीर थिए थो हिननि खे माना रंग हेॾे होॾे सीमेंट जो पलस्तर अलस्तर पुराणो शिकिल तव्हांखे ॾेखारियोसीं अगाड़े हाणे नओं हे आहे। चाचा हिन दरगाह तिलाशाह ते तक़रीबन अहिड़ा जेका कुब्बा मज़ार असां 7, 8, 9 ॾिठासीं हा न
पर हे पुराणे ज़माने जा आहिनि पुराणे ज़माने जा इन्हनि में क़बर बि आहिनि अंदरों ख़बर टे ख़बर हर हिक में टे ख़बरूं आहिनि हर हिक में टे क़बरनि ते नाला लिखियल आहिनि ना लाल शान लिखल कोन्हे अलाए कहिड़ी ख़बर आहे कहिड़े सन जा आहिनि या छा आहे कहिड़े बादशाह जा आहिनि कहिड़े ज़माने जा आहिनि नालो न आहे लिखियल उहो नालो लिखल कोन्हे अच्छा बहरहाल तव्हां कंहिंखां ॿुधो आहे त छा छा क़बर आहिनि कीअं हे कुबा कीअं तयारु थिया ॿुधो न आहे जेको पुछियोसीं उहो चवंदो आहे असां खां अॻु में असांजे अबे ॾाॾे खां बि अॻु जा आहिनि उहो माना इहो कंहिं कोन थो ॿुधाए त फलाणे तारीख़ जा आहिनि तारीख़ जो ॿुधाए कोन्हे अच्छा हे माना मशहूरु दरगाह तिलाशा ज़िलो सांगड़ हा ज़िलो सांगड़ सही आहे अचु ॾिसूं क़ब्रस्ताननि ते नालो आहे न आहे ॾिसूं हे दोस्तो टे क़बर आहिनि पर हे ॾिसो था क़ब्रस्तान ते नालो न आहे कोई बि तव्हां ॾिसी सघो था कोई बि नालो न आहे लिखियलु हे ॿियो क़बर आहे हे टियों क़बर आहे पर नालो कोई बि न आहे लिखियलु हे टे क़ब्रस्तान आहिनि नालो न आहे लिखियलु इहा ख़बर न आहे त हे केरु आहिनि फ़ौजी आहिनि बादशाह आहिनि या वज़ीर आहिनि या के आम माण्हू आहिनि हे कुबा बि तक़रीबन 7-8 आहिनि ईअं चाचा हाणे सिंध में कलोड़नि जी गवर्नमेंट रही मीरनि जी रही हा मुग़लनि जी बादशाही रही कहिड़ी ख़बर कहिड़े दौर जा आहिनि इहो मुग़ल मीर टालपुर सुमरा कलोड़ा काफ़ी बादशाहियूं आया लेकिन सिंध में लेकिन ॻाल्हि इहा इहा ख़बर नथो पए त हे कहिड़े बादशाह जा आहिनि क़बर बि माना हर कुबे में टे क़बर आहिनि हिकु इहो कुबो थी वियो ॿियो हे थी वियो ईअं न ॿ तक़रीबन हे सामा जेके नज़रनि था टे आहिनि हे ॾिसो था दोस्तो तव्हां हिन जो माना मरमत थियल आहे जो मथूं हिसो अछो नज़र थो वरी परियूं टे हे चोथूं 4 वरी हेॾे 5 6 थी विया इहे हिन जो बि माना मरमत न आहे थियल वरी हे थी वियो 7 थी विया सही तक़रीबन 7 माना हे 1 वरी हे 2 हे 3 4 5 6 थी विया 7 8 थी विया हे 9 हा सही हे जेको पासे में बीठा पाण हे 9 हा न सही वो हे 9 आहिनि न भाउ 9 कुबा आहिनि अहिड़ा न दरगाह तिलाशा ते ईअं न 9 कुबा आहिनि तक़रीबन मरमत घणनि जो थियल आहे 4 जो मरमत मुकमल थियल आहे ईअं न 4 जो मरमत माना हेठियूं मथे सफ़ा मुकमल थियल आहिनि 2 जो कमु अधु में रहियल आहे ईअं न तक़रीबन 4 रहनि था 4 जो थियल आहे 3 रहनि था हे 4 थियल आहिनि 5 हे रहे थो साबित पूरो उहो इहो 5 रहे थो पूरो ऐं 6 जो थियल आहे वरी साम्हूं नज़र थो 6 वरी 7 अधु में रहियल आहे ऐं वरी 8 9 सफ़ा रहियल आहिनि 2 मुकमल रहियल आहिनि माना 4 मुकमल थियल आहिनि 2 अधु में आहिनि 3 मुकमल रहियल आहिनि मरमत खां 3 रहियल आहिनि मरमत खां ऐं 2 जेके आहिनि माना अधु मरमत थियल अधु न आहे थियल बाक़ी 4 मुकमल थी विया आहिनि 4 उहे ही आहिनि थोरो दोस्तनि खे चाचा मां ॾेखारे वठां हिकु माना हे आहे मुकमल मरमत वारो ऐं ॿियो वरी हे आहे तव्हांजे साम्हूं हे मां सफ़ा पासे में बीठोसि हिन जे हिसाब सां हिन हिसाब सां ठीकु हिकु इहो थी वियो वरी 2 वरी हे साम्हूं थी विया 4 थी विया वरी जेको हे मुकमल रहियल आहे हिकिड़ो हे रहियल आहे ॿियो हो इहो साम्हूं नज़र थो अचो तव्हांखे इन जो माना अधु थियल अधु न आहे थियल ऐं हिन जो बि अधु थियल आहे अधु न आहे थियल हिननि जो न आहे थियल उहो इहे पासे सां नज़रनि था इहो ॾिसो था दोस्तो तव्हां हे ज़िले सांगड़ में दरगाह तिलाशा जे नाले सां मशहूरु आहे लेकिन इहो ख़बर नथो पए केरु बि नथो ॿुधाए इहे कुबा कहिड़े बादशाह में ठाहिया कंहिं ठाहिया कीअं ठाहिया हिन में क़ब्रस्तान आहिनि हर कुबे में 3 क़ब्रस्तान माना 9 कुबनि जो घणा क़ब्रस्तान आहिनि था 9 9 घणा थी विया वॾी ॻाल्हि आहे तिलाशा जो स्टाफ आहे किथे आहे वो इहो साम्हूं जे भरिसां हिते जो दरगाह आहे हू वॾी मस्जिद आहे जामो मस्जिद आहे किथे आहे हू साम्हूं कुबो ॾिसंदो अच्छा हा इहो साईं तिलाशा जो साथी कुबो इहो अच्छा वो इहो दरगाह इहो अथसि अच्छा मां साओ मथे नज़र अचे थो ईअं न उहे पासे वॾी मस्जिद आहे ईद नमाज़ बि थिए थो जुमो नमाज़ बि थिए थो हिते वॾो ॻोठ आहे अच्छा इहो ॻोठ आहे ख़ासकेलनि जो अच्छा ख़ासकेलनि जो ॻोठ आहे ख़ासकेली हे तिलाशा में जेके ॻोठ वेठा आहिनि घर में ख़ासकेली हा ख़ासकेली अच्छा इहो ख़ासकेलनि जो ॻोठ आहे इहो वरी ड्यूटी बि ॾियनि था दरगाह जी ड्यूटी दरगाह जी चाबी हिननि वटि आहे अच्छा तिलाशा जी सही हिते सालों साल मेलो लॻंदो आहे अच्छा ॿुधे न हा इहो मेलो लॻंदो आहे भला घोड़ा ईंदा आहिनि जिन्स बकरियूं ईंदा आहिनि मल थींदो आहे भली मींहं ईंदा आहिनि माना सालों साल
सही पोइ हिन पासे हिते वॾो पोठो आहे हिते घोड़ा भॼंदा आहिनि सही। पोइ मल बि थींदी आहे सालो साल। कंहिंजे निगरानी में थींदो आहे मेलो? इहे साईं आहिनि। अच्छा सैयद आहिनि। हा सही 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 ॿुधे न। पोइ परे परे खां मलाकुड़ मल वारा ईंदा आहिनि। पोइ हिते राग रहाणी बि थींदियूं आहिनि। सही 4 ॾींहं माना हलंदो आहे सही ज़बरदस्त। सही भलियूं भलियूं बकरियूं बि ईंदा आहिनि। पोइ वॾी निमाश थींदो माल जी। सही पोइ चवंदुसि के भाउ के कसम थिए त 12 महीने जनवरी महीने में सही सही ॿुधे न लॻे थो। वॾी महिरबानी चाचा, अलाह साईं तव्हां ख़ुशि रखे असांखे दरगाह तिलाशा घुमायो अथव ऐं इहो बि ॾिठोसीं माशाअल्लाह। वरी ॿी जॻह ते हलंदासीं, वरी ॿियो वीडियो ठाहींदासीं। ठीकु, वॾी महिरबानी, संगत मोकिलणी आहे, वॾी महिरबानी। तू छोड़ा समय ज़माना, हर ज़माना